मुझे जिंदगी बचायो। मुझे खतरो आ, मुझे इकारो करे मारे चरींदा। मुझे बचायो खुदा जे वास्ते, साईं मुझे बचायो। तव्हां घबरायो न, मुझे एड्रेस बुधायो, मां हाणे ही तो पहुंचा। साहब हाणे तो मुझे भाग छड़े दो, मां इन घर में अकेली रहंदी आहियां। 2-3 ॾींहं सब्र कर, मां असुल कातिल खे गिरफ़्तार करियां, तो तुंहिंजे भाउ खे बि आज़ादु कंदुसि। ऐं हा, हाणे तूं पाण खे अकेलो महसूस न कर, मां हर वक़्तु तोसां गॾु आहियां, छो त हाणे तूं मुंहिंजी दिलि में रहंदी आहीं। या अल्लाह, तुझे लख एहसान है। सुनो एड़ी दिले भी हुजे याद यार, लखन में तोरी वठा तोड़े दुश्मन थियन हजार, लखन में तोरी वठा जेड़ो यार सुनो आई आ कंधार सुनो, जेड़ो यार सुनो आई आ कंधार सुनो, एड़ी दिले भी हुजे याद यार, लखन में तोरी वठा तोड़े दुश्मन थियन हजार, लखन में तोरी वठा। मासू मंजू दिलड़ियों टोड़ी दो आई सरियाम तेरी, दिल में हिकड़ी मोती मीठी चाला क्यों ते जाम तेरी, मासू मंजू दिलड़ियों टोड़ी दो आई सरियाम तेरी। सोवार सुनो आई हा कंधार सुनो, सोवार सुनो आई हा कंधार सुनो, एड़ी दिले भी हुजे याद यार, लखन में तोरी वठा तोड़े दुश्मन थियन हजार, लखन में तोरी वठा जेड़ो यार सुनो आई आ कंधार सुनो, जेड़ो यार सुनो आई आ कंधार सुनो, एड़ी दिले भी हुजे याद यार, लखन में तोरी वठा तोड़े दुश्मन थियन हजार, लखन में तोरी वठा। छा जानो दिल भी साफिर खुदा पेंजी निवड़त न्यासी खा जानो, सादा मानू आयू जानी धोखे बाजी छा जानो, दिल भी साफिर खुदा पेंजी निवड़त न्यासी खा जानो। बेशुमार सुनो आई हा कंधार सुनो, बेशुमार सुनो आई हा कंधार सुनो, एड़ी दिले भी हुजे याद यार, लखन में तोरी वठा तोड़े दुश्मन थियन हजार, लखन में तोरी वठा जेड़ो यार सुनो आई आ कंधार सुनो, जेड़ो यार सुनो आई आ कंधार सुनो, एड़ी दिले भी हुजे याद यार, लखन में तोरी वठा तोड़े दुश्मन थियन हजार, लखन में तोरी वठा। सोनी सूरत मोला साईं ओ सुना, दिल में मोहब्बत गुलण में रानी रख सदाई ओ सुना, बख्शी दीदी
तेरी सूरत मौला साईं ओ सुना, दिल में मोहब्बत गुलण में रानी रख सदाई ओ सुना। बार बार सुनो आई आकंधार सुनो आई, बार बार सुनो आई आकंधार सुनो आई, एड़ी दिले भी उदे आज यार लखन में तोरी वठा, तोड़े दुश्मन थियन हजार लखन में तोरी वठा। जेड़ो यार सुनो आई आकंधार सुनो आई, जेड़ो यार सुनो आई आकंधार सुनो आई, एड़ी दिले भी उदे आज यार लखन में तोरी वठा, तोड़े दुश्मन थियन हजार लखन में तोरी वठा, तोड़े दुश्मन थियन हजार लखन में तोरी वठा। जानी अञा मूंखे तोसां शादी करण लाइ इंतजार करणो पवंदो छा? मुंहिंजा जाने हाणे इंतजार जूं घड़ियूं ख़त्म थियण वारियूं आहिनि, बस थोरो इंतजार कर, थोरो मुस्तक़बिल त ठाहे वठूं न। मुंहिंजा जानी शादी खां पोइ बि मुस्तक़बिल ठही सघे थो। जेकॾहिं इहा ॻाल्हि हुई त पोइ ओॾां तूं छो निकिती, घर छो छॾी पोइ? घर त मूंखे तुंहिंजे कूड़नि छॾायो, तो मूंखे चए तो मां डॉक्टर MBBS आहियां, पर जॾहिं ख़बर पई तूं डॉक्टर अली मोहम्मद न पर अलू चोर ऐं ठग आहीं। मुंहिंजा जानी इहा ॻाल्हि न आहे, वाकई मां MBBS आहियां, पर मसलो इहो हुयो त मूंखे जेको आहे न नौकरी कोन बस मिली त पंहिंजी क्लिनिक खोलीसीं, इहो वलू ॻिची पइजी वियो, को न को मसलो करे ई करे पियो। नेठ चप्पल खाधासीं बा, पादर आहियूं कसम आहे। जेकॾहिं वलू निभागो आहे त उनखे भॼाए छॾी आहे, उनजी जाइ ते ॿियो को रखी छॾी आहे। इहा ई त मुंहिंजी कमज़ोरी आहे, जो मां दोस्ती में विकामी वेंदो आहियां। मां चोर या ठग न बल्कि डॉक्टर आहियां, पर मूंखे वक़्त ऐं हालात चोर ऐं ठग बणाए छॾियो। अॻे दफ़े बि तो जेको मूंखां क़त्ल करायो आहे न, उनजो बि मूंखे बार बार पछताव थो थिए जानी। वाकई मुंहिंजा जानी तूं ॾाढो महान आहीं, मां केॾी न खुश नसीब आहियां जो तो जहिड़ो दीदा दिलेर अरडो ऐं प्यार जो पेकर इंसान मिलियो आहे। बस हाणे एॾी मुंहिंजी हरू भरू जेको आहे सो तारीफ़ न कर। एॾो बि मां कुंगो न आहियां भलो जेतिरो तूं चईं थी मुंहिंजा जानी। तूं वाकई ॾाढो भलो आहीं, सुहिणो आहीं। I love you अलू, I love you। I love you too। 3 4 5 6 7 8 9 10। दिल बैठी हाँ लगाए तो सा, दिल बैठी हाँ लगाए, दिल बैठी हाँ लगाए तो सा, दिल बैठी हाँ लगाए। सच्ची सच्ची गाल मिठा तो सा कई मुआ है, तो खा अग में कोई बियो ना ही यार मोह कयो, तुझो नाम छडम दिल ते लिखाए। दिल बैठो हाँ लगाए तो सा, दिल बैठो हाँ लगाए, दिल बैठो हाँ लगाए तो सा, दिल बैठो हाँ लगाए। सच्ची सच्ची गाल मिठा तो सकई मुआ है, तो खा अग में कोई बियो ना है यार मुंह कयो, तुझो नाम शब्द दिल पे लिखाए। दिल बैठी हाँ लगाए तो सा, दिल बैठी हाँ लगाए, दिल बैठो हाँ लगाए तो सा, दिल बैठो हाँ लगाए।
सजे मुखां दिल वठ पंहिंजी दिल ॾे पई फतकां पई तड़पां मिठा तुंहिंजी मोहब्बत ले सिकड़े प्यार मां सॾे मुखां दिल वठ पंहिंजी दिल ॾे पयो फतकां पयो तड़पां मिठा तुंहिंजी मोहब्बत ले तोखां अॻ में कोई ॿियो नाहे यार मूं कयो तुंहिंजो नाम छॾम दिल ते लिखाए दिल वेठो हा लॻाए तोसां दिल वेठो हा लॻाए सची सची ॻाल्हि मिठा तोसां कई मूं आहे तोखां अॻ में कोई ॿियो नाहे यार मूं कयो तुंहिंजो नाम छॾम दिल ते लिखाए दिल वेठी हा लॻाए तोसां दिल वेठी हा लॻाए दिल वेठो हा लॻाए तोसां दिल वेठो हा लॻाए एतबार कर पेरी थोरो वीचार कर पेरी तोखां मोहब्बत घुरां थो मां न तूं इनकार कर पेरी मुझे इतबार कर पेरी थोरो वीचार कर पेरी तोखां मोहब्बत घुरां थी मां न तूं इनकार कर पेरी तोखां अॻ में कोई ॿियो नाहे यार मूं कयो तुंहिंजो नाम छॾम दिल ते लिखायो लगाए तोसां दिल वेठी हा लॻाए सची सची ॻाल्हि मिठा तोसां कई मूं आहे तोखां अॻ में कोई ॿियो नाहे यार मूं कयो तुंहिंजो नाम छॾम दिल ते लिखाए दिल वेठो हा लॻाए तोसां दिल वेठो हा लॻाए दिल वेठी हा लॻाए तोसां दिल वेठी हा लॻाए दिल वेठो हा लॻाए तोसां दिल वेठो हा लॻाए दिल वेठो हा लॻाए तोसां दिल वेठो हा लॻाए द्वारो छको त बाउंड्री ते कैच थी वियो इहो न विसार अली गुल त मैदान में आउट बि खिलाड़ी थींदा आहिनि ता इहा त बॉलिंग पिच हुई हाणे का बैटिंग पिच ॾिसो ग्राउंड खोड़ आहिनि तूं घबराए न अदा इन पिचिन बिचिन के छड़ियो सिधो कयो रांद या आर या पार हा दा सिधी रांद सोटे जी ओए भले बेड़ी बुडे खोटे जी तैयारी वठो अन करीब तव्हां खे वंझ वटी कोडी कोडी शाम बल्ह मुक़ाबले में लाहिणो आहे अदा जेतिरे ताणी वॾी रांदि रचाइजे तेसि ताईं छो न या ॾिटी ॾकर या चिदा रांदि खेॾूं न त यार बुख था मरूं शींह बुख मरे तभी रब न चरे जेकॾहिं मार्जन त मीर न त चाकर न चिटाइजे हाणे ॿाराणी रांदि खेॾणी नाहे जेसि ताईं का वॾी रांदि खेॾूं तेसि ताईं फ़िलहाल लिक लिकोटी ते गुज़ारो था कयूं जमादार कैसे यूसुफ के इलाका में खड़ी है जमादार अब्दुल हक पैसा न कंदो ना हाज़िर साईं वे यूसुफ है कुर्सी ते न साहब न मां जवाबदार आहियां कुर्सी ते कीअं वेहां हाणे तू मुजरिम नहीं छो त असुल कातिल जी मूंखे ख़बर पइजी वई आहे ऐं तुंहिंजो सौट खादिम भी मारिजी वियो आहे इहा तोखे ख़बर आहे हा साईं मूंखे कोमल ॿुधायो मूंखे रोकियईं ऐं तोखे ॿुधाए छॾे ॿ टे चकर अकेली मुलाक़ात ते आई जॾहिं मूं ज़ोर भरियो पोइ ॿुधायईं त सौट खादिम शहीद थी वियो आहे ऐं जेके तुंहिंजे सौट जे क़त्ल में जवाबदार गिरफ़्तार आहिनि उहे बि बेगुनाह आहिनि त पोइ मुंहिंजे सौट खे कंहिं क़त्ल कयो आहे उन साॻे माण्हू जंहिंजे कयल गुनाह जी सज़ा तोखे मिलंदी रही
गुलजार ऐं रोशन खे बि कढी आला कमु। बाबा ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿई धुरियूं कंहिं साज़िश जो शिकार आहियो ऐं तव्हां ॿई धुरियूं बेगुनाह आहियो। उहो वरी कीअं साईं? बाबा इहा हिकु वॾी प्लानिंग आहे जंहिंजी मास्टर माइंड तव्हांजी भाॼाई रज़िया आहे, जंहिं तव्हांजे भाउ दिलदार सां प्यार जो परिणो कयो, यूसुफ सां बि प्यार जो नाटक कयो, कंहिंखे ॿधाए थी, कंहिंखे माराए थी। ख़बर नाहे त हुनजो मक़सदु कहिड़ो आहे। साहब उनजे मक़सद जी ख़बर उन वक़्तु पवंदी जंहिं टाइम हू असांजे हथ लॻंदी। सोचे सोचे मां इन नतीजे ते पहुतो आहियां त पाण खे बि का गॾिजी प्लानिंग ठाहिणी पवंदी। सर असां त तव्हांजे क़ैद में आहियूं, असांखे आज़ादु कयो। पोइ ॾिसो त इन छोरी खे गुत खां वठी 8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हांजे अॻियां पेश था कयूं। हाणे तव्हां क़ैद में न पर आज़ादु आहियो। ऐं हा, जज़्बात में अची को ग़लति क़दम न खणिजो। इहा छोरी तव्हांखे जिते बि नज़र अचे सिर्फ़ु मूं ॾांहुं फ़ोन कजो त मां इन छोरीअ जो मक़सदु ॼाणे वठां त उन जो आख़िर मक़सदु कहिड़ो आहे। क़बीलाई झेड़ा कराइण थी चाहे, मज़हबी झेड़ा कराइण थी चाहे, को फ़िरके वारियत झेड़ा कराइण थी चाहे, या कंहिं ॿाहिरे मुल्क जी एजेंट आहे। साहब इहो कमु तव्हां असां ते छॾियो। उनखे ॻोल्हा करणु असांजो मक़सदु आहे। छो त उन ॾे हिकु हिसाब न, अलाए केतिरा हिसाब आहिनि असांजा उन ॾे। जज़्बात में न, पंहिंजा ज़ाती हिसाब किताब बाद में, पहिरियां उन जो मक़सदु मालूम करणु ज़रूरी आहे। ठीकु आहे साईं, असां उनखे हथु करे तव्हांजे हवाले कंदासीं। तव्हां पंहिंजो मक़सदु पूरो करण खां पोइ असांखे बि हाव ठारण जो मौक़ो ॾिजो। त पोइ ठीकु आहे, हाणे तव्हां आज़ादु आहियो, पर पंहिंजो वाइदो वफ़ा ज़रूरु कजो। भरोसो कयो साहब, असीं तव्हांजे एतमाद खे एतमाद धोखो कोन रसाईंदासीं। सुनो थी वो कहिड़ो वाइदो यादि आहे या विसारे छॾियो? चरिया प्यारनि सां कयल वाइदा विसारे छॾिबा आहिनि छा? रज़िया मूंखे लॻे थो त तूं अॼुकल्ह अलू सां ॾाढो क्लोज़ थींदी थी वञे। तूं हिन ॻाल्हि खे छॾ, इहा ॻाल्हि तुंहिंजे सम्झण खां ॿाहिरि आहे। बाक़ी जेकॾहिं वाइदो वफ़ा न थिए त कोई मयार न ॾिजाए। ख़बर न आहे उहो ख़ुशनसीब ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं तुंहिंजो वाइदो वफ़ा थींदो। उहो ॾींहुं जल्दी ईंदो, थोरो इंतज़ार कर। हेॾो ॿारो न थी, तुंहिंजे दिलि जूं सभु हसरत बसि थोरो इंतज़ार कर। अरे अलू पर पढ़ी थी वरी चाहे तूं पढ़ी ॿुधाए। भला अहिड़ी का ख़ासि ख़बर आहे छा? ख़ासि छा, ख़ासम ख़ासि आहे। ॿुधाईंदे बि सही, यार को हवाल कंदे त ॿुधो, नेशनल बैंक किरोड़नि जो दाड़ो, रोक रक़म, सोना ज़ेवर फुर। दादन धाड़े जो एॾो कारनामो, काश असां पे कारनामो। इहो कारनामो असां हाणे बि करे सघूं था। हाँ उहो वरी कीअं? दादन धाड़ेल जो अड्डो त पंहिंजो ठल आहे। दादन धाड़ेल खां असां फुर कंदासीं। वाहड़े अॻु में मस जान बचाए हिते पहुता आहियूं, वरी हाणे हली कातन हेठां कंद ॾियूं, ईअं न? वाहड़े वा तोखे जेकॾहिं मरण जो शौक़ु आहे त तूं भली वञ, मां न हलंदो साईं। हूं त पाण खे फने खान सम्झंदा आहियूं, हाणे वरी डिॼो था। असली मक़सद जी त हाणे ॻाल्हि थींदी। जेकॾहिं न असां हिन मक़सद में कामयाब थियासीं त पंहिंजी ज़िंदगी नए तरीक़े सां शुरूआत कंदासीं। हाँ इहा ॻाल्हि आहे त पोइ अलाही त्योहार हटी मां हट या हटी चट, हटी में चट। उथो हलो ॾिसूं था, उथो हलो ही त उहे ई बिशनी आहिनि
जन मुंहिंजो खीसो कयो हो। ही रन बि हिननि सां गॾु आहे। हिननि जो पीछो करे दादन धाड़ेल जो अॾो बि ॾिसी वठां, पोइ हिकु धक सां 2 शिकार कंदुसि। यार गुज़ारा इन रन जी मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दिलदार सां शादी करे माराइणु, उन जे खून में मूंखे फासाइणु ऐं वरी गायब थी वञणु अजीब ॻाल्हि आहे। यार गायब अहिड़ो थी वई आहे जो असली लभे ई नथी। दादा यूसुफ, लॻे थो त उनखे ॻोल्हण लाइ को तरीक़ो करणो पवंदो। जेको तरीक़ो तव्हां सोचियो था न उहो असलम। दादा यूसुफ, लॻे थो त उनखे ॻोल्हण लाइ को तरीक़ो करणो पवंदो। जेको तरीक़ो तव्हां सोचियो था न उहो असलम साहब कयूं थो वते। तव्हां हाणे ड्राड़ू न हणो। मूं त सोचियो पहिरियां मां शादी कंदुसि ऐं पोइ कोमल जी शादी खादिम सां कराईंदुसि, जेकी रब खे मंज़ूर। अदा जे कोमल जो संग असांखे ॾे त पोइ भाउ रोशन लाइ वठंदासीं। हा दा, पहिरियों कोमल खां पुछंदुसि पोइ ॿुधाईंदुसि। अदा, हाणे मुंहिंजे संग जो आसरो कंहिंखे बि न ॾिजां। सौट खादिम जे मरण खां पोइ मां त ॼण जहिड़ी लाश थी वई हुअसि, पर हुन लाश खे साथ ॾिनो असलम साहब। मूंखे सहारो ॾिनो असलम साहब। ऐं हाणे हिन दिल ते असलम साहब जी हिम्मत आहे। जेसी ताईं जीअरी हूंदसि बसि उन जी रहंदी। अदा कहिड़े ख्याल में गुम थियो है, उतो त हलूं। घणे अरसे खां पोइ असांखे अॼु फतह त नसीब थी, पर काश अॼु असां सां असांजो साथी गॾु हुजे हा। अॼु हाजन असां वटि मौजूद हुजे हा त असां जश्न मल्हायूं हा, असां ख़ुशियूं कयूं हा। हा दा, हाजन जो वाक़ई ॾुख आहे, पर टाइम थोरो आहे। ही माल विरायो त हर को पंहिंजे शहर में वञी बंगला वठे ऐं बाक़ी ज़िंदगी हर को पंहिंजी सुकून गुज़ारे। हा दादा न, हाणे नाला बि बदिलायूं ऐं फैशन बि बदिलायूं। हा दादा न, तव्हां चयो था त फैशन बदिलायूं, पर मुंहिंजो नालो हाणे जुड़ियल न पर जहांगीर खान आहे। अॼु खां पोइ मूंखे जहांगीर खान सॾींदो। न अली गुले न, फैशन बदिलाइण सां असां साध न थी वेंदासीं। असां पोइ बि दाड़े लहंदासीं। कंहिं न कंहिं चुगली खई न त असां जेल जे पुठियां या गोली असांजो निराड़ वठंदी। भाड़ेल जी जिंदगी कॾहिं सुखी गुज़री आहे? कॾहिं तव्हां ॿुधो आहे त को धाड़ेल पंहिंजी मौत मोह हुजे? अहिड़ा काफ़ी मिसाल मौजूद आहिनि। जीअं नादर जिसकानी सो, उन पंहिंजो नालो बदिलाए वञी गाज़ी खान रखियो, पोइ बि बचो न। असां जूं जिंदगियूं या त गोली या त जंग। धाड़ेल जी जिंदगी महलनि जी सुन थी। महल असांजा नसीब न आहिनि। वध में वध असां ही कचो छॾे कंहिं ॿिए कचे हलंदासीं, पर रहणो असांखे सदाईं जंग में पवंदो। हा भाऊ दादा न, धाड़ेलनि जी ज़िंदगी ऐं जानवरनि जी ज़िंदगी में को बि फ़र्क़ु न आहे। अदा जानवरनि वारी ज़िंदगी ज़रूर था गुज़ारियूं, पर असीं बि इंसान आहियूं। असांजे सीने में बि दिलि आहे। असां बि चाहियूं था त असीं पंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़ारियूं। अदा जंगल ॻाल्हि तुम्हारे दिल जी कई। अरे अबा अबा माफ करो, ओ अबा माफ करो अबा। अरे तव्हांखे तमाम आसमान ते पे ॻोल्हियां, तव्हां हिते ज़मीन ते मिली विया आहियो। अबा अबा इहो असांजो ज़मीर जेको आहे न, अलाह ॾिसे थो, हिकिड़ो अलाह ॾिसे थो।
ज़मीर असांखे मलामत कयो आहे तूं बि मां चोर चोर जो भाउ थींदो आहे न असां खणी नंढड़ा चोर हूं तव्हां थोरो वॾा चोर हो हले तव्हां भाउ त आहियूं तव्हांजा तव्हांजो माल असां कढाए रखियो आहे हुते तव्हां चोर न आहियो तव्हां ठग आहियो न साईं तूं माना हिननि ते इतबार न कजां साईं अवा असां तव्हांजो माल हुते कढाए रखियो आहे अॻी तव्हां खां असां माफ़ी वठूं था जेका उहा छोरी हुई माई हुई अलाए केरु छा पीआरे वई तव्हांखे पोइ असांजो भला जान छुटी आहे भॼूं इन करे असां भॻासीं पोइ हाणे असांखे तव्हां माफ़ कयो छा चोड़े मान खे सुञाणी थो हा न बाबू उन जो वाइड़ो कयो त मां सुञाणींदो हुउमि न ॼण त पोइ उन सुञातो न मां थोरी सुञातो तव्हां फिरादी आहियो तव्हां ते एतबार कीअं कयूं अवा अलाह अलाह थो ॾिसे इहो नूर मिठे जो कसम आहे 4 ॾींहं मानी न खाधी आहे असां चयो ग़लति करे आया आहियूं असां पंहिंजे भाइरनि सां ग़लति करे आया आहियूं असांखे माफ़ी ॾियो असांखे माफ़ी ॾियो भाउ असांखे माफ़ी ॾियो दीदी असां सलाह कयूं भाई पानी वगैरह पीतासीं न तू मुझे इनकी परवाह न क्यों दादन इन्हनि ते एतबार कॾहिं बि न कंजाए इहे वरी फराड कंदई साईं असां ते हिकिड़ो दफ़ो एतबार कयो तो असां हिन दफ़े धोखो ॾियूं त जस कढाइयो असां बप वञी कंदासीं भाउ ठीकु आहे तव्हां चओ था तव्हां ते एतबार कयूं था पर इहो न विसारजो त असांजूं बंदूकूं बि भरियल असांखे तौबा आहे साईं तौबा आहे हलो असांखे तौबा आहे हलो 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 साईं हलो यो सामान जो मैं खाने वाला है ना थकी पे होंदे न बना मेहरबानी अरे थकी पे होंदे बाबा थैलो खाने वाला है न बना थैलो ना हां थैलो न दी अरे थकी पे होंदे आदा तो मैं थैलो दे मैं खाने वाला है अगर ठीक है भला वो भी है बंदूक खाएंगे हां चलो ठीक है खबरदार नहीं रहो बंदूक हला चंद्रा होने टुपका लगा पे है बंदूक हला अरे मां करी टीटक भी नहीं हले मुके करी खबर बंदूक जी अरे तो बंदूक न हला नहीं दिया ना
मां खे बि लॻी रहिया छे बस भॼ 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 कर अरे इहा की रख दे चंद्रा इहा सूबेदार तू ठगन जे जोर ते असांजे पोयां वार कयो अथई जे साम्हूं वार करी हा त तोखे बि अॼु ॾींहं जा तारा ॾेखारे छॾियूं हा सूबेदार तू अॼु हितां बची न वेंदे तुंहिंजो असांजो फ़ैसिलो अॼु बंदूक जो ही कारतूस कंदो साहब वॾी बहादुरी वारो कमु कयो अथव ॿी ॻाल्हि खे छॾ अब्दुल का तूं लाश कब्ज़े में वठो ॿी नफ़री अचे थी मां हिननि जे पुठियां थो वञा ओके सर ओके ठीकु आहे मुझे ख्याल में तो थोड़ो साई पटो वो हलाऊंगा हेलो अजमा अजमा अमीर थी अजमा मुझे बचपन जो ख्वाब अज पूरा थियो अॼो के इंसान जी हवस पूरी थियणी भी ना है हजार कमाया तो उनके लखन कमा चुका है जे लख कमा तो उनके करोड़न कमाने जो शौक है जे करोड़ कमाया तो उनजो यो ख्याल है अरब कमाया जे अरब कमाया उनजो ख्यालात मूं वटि खरब हुजन अञा भी घणा के पैसा हुजन पैसे जी हवस उनके जे कंधे ताईं थी पहुचाए गलत वारी हवस पूरी न थियणी जॾहिं इंसान मरी वेंदो आहे
तो वो कफन को सवाइ छा खणी वेंदो आहे? ऐं हा, कफन भी नसीबन वारे खे नसीब थींदो आहे। जा मुल्क जो बादशाह हुयो उनखे भी गुस्ल ऐं कफन नसीब थियो हले न। हवा जो हवा में उडामी हो। छा मक़सद आहे तुंहिंजो? मौलविन वारियूं तकरीरूं अची जेको हिते कयूं थी असां सां? हा यार मुंहिंजो इहो मक़सदु आहे त पाण ही पैसा खणी हली एसपी वटि हली पेश थियूं। एसपी साहब इहो ऐलान कयो आहे पंहिंजो पाण पेश थींदड़ ॾियारी खे रिहायत ॾिनी वेंदी। पाण ते तो को केस बि न आहे। पंहिंजी सच्चाई ॾिसी कानूनी रिहायत मिली वेंदी। ऐं पोइ मां रज़िया सां शादी करे नई ज़िंदगी जी शुरुआत कंदुसि। वलू मुंहिंजो तो सां शादी करण जो पूरो इरादो हो, पर तू तो भाड़े निकिरी पई। ऐं हाणे मां त अलू सां शादी कंदसि। रज़िया तूं मूंसां हर हाल में रहण जो वाइदो कयो हुयो, हाणे तूं मूंसां बेवफ़ाई करे रही आहीं। बेवफ़ा मां न, पर तूं आहीं। जॾहिं मां पंहिंजी मंज़िल माणी आहे त तूं भाड़ी थी भॼी रहियो आहीं। मां घर कंहिंजे लाइ न, पर दौलत लाइ छॾियो आहे। मुंहिंजो नंढे लाको ख़्वाबु हुयो। मां अमीर हुजां ऐं मूं वटि बंगला, गाॾियूं, नौकर चाकर हुजनि ऐं मां हुकुम हलाईंदी रहां। शायदि तोखे इहा ख़बर नाहे तोखे इहा ख़बर त मां दौलत हासिल करण लाइ छा न कयो। ऐं मां पंहिंजे मुड़ुस खे मरायो, उहो बि तोखां। पर ॿुध त मूंखे डॉक्टर खां इलाज न ही कराइणो, कोई ॿियो ही कम कराइणो आहे। समझ तो कर। तू रुगो हुकुम तो करे ॾिस। पोइ ॾिस कंप्यूटर वली मोहम्मद खान जो कमाल त हू छा करे थो। हा त पुजानी, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। वाइदो पहुतुसि, पर हा इहो वाइदो विसारे न छॾिजांइ। ऐं मां फोन ते आलू ॾे कयमि, पर इत्तेफ़ाक़ सां फोन तो खणी वरितो। ऐं मां तोसां बि प्यार जो नाटक कयो। ऐं हुन यूसुफ सां बि मूंखे चए पियो मानी मच्छी जे लाइ कयां। छा मूंखे मानी पंहिंजे घर में न पई मिले? हा, उनखे बदिरायुमि ऐं अलू खां खादम खे उनजे करे मारायुमि त दिलदार वारा ऐं यूसुफ वारा पाण में विढ़नि, जीअं कंहिंजो असांजे ख्याल ई न वञे। ऐं हाणे तूं चवीं थो त मां जेल वञा? तो मूंखे एॾो बेवकूफ़ सम्झो? हा, त ही हेॾी सभु दौलत छॾे जेल हली वञा? न, मां बेवकूफ़ न आहियां बेवकूफ़।
फौजिया डार्लिंग, हिकड़ी मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। जॾहिं असां होॾे दादन धारियल सां मुक़ाबिलो कयो हुयो, उते असां त गोलियूं हलायूं कोन हुयूं। ख़बर नाहे केरु पियो हलाए गोलियूं। असां त आहियूं फ़क़ीर माण्हू, हूंदो को फ़रिश्तो आसमान तां लही आयो हूंदो। इहा ग़ैबी मदद तव्हांजी मूं कई हुई। तू केरु आहीं फ़रिश्ता? मां कोई फ़रिश्तो न, पर इंस्पेक्टर असलम आहियां। चङनि भलनि चोरनि खे न ते नचाईंदो आहियां। पंहिंजो पाण खे मुंहिंजे हवाले कयो। ओ साहब, असां बि बेगुनाह हूं। बैंक जेका आहे न, उहा दादन धारियल फुरी हुई। असां उन खां पैसा फुरे तव्हां ॾे पिया अचूं बा। ही पैसा असां तोखे हिते कोन ॾींदासीं, एसपी जे साम्हूं ॾींदासीं। साहब, असां त ॾाढा शरीफ़ माण्हू आहियूं। तव्हांजी शराफ़त जी मूंखे सॼी ख़बर आहे। दिलदार खां ख़ादिम ताईं सभु ख़बर आहे। वाह साहब, ॻाल्हि ॿुधो, सफ़ा ग़रीब माण्हू, तोखे का ग़लत फहमी थी आहे बा। ग़लत फहमी थी आहे साहब, ॿुधी बा, ग़लत फहमी थी आहे। इंस्पेक्टर, तू आहीं न उहो जेको चोरनि खे न ते नचाईंदो आहे। असां तोखे अॼु वार ते नचाईंदासीं, वार ते। असां तोखे कमाइण जो मौक़ो ॾिनो, पर तूं असांजे पुछां ई हथ धोई पइजी वएं। मां उन कमाइण वारे इंस्पेक्टरनि मां न आहियां जेके चंद रुपयनि जे ख़ातिर पंहिंजो दीन ऐं ईमान विकिणी छॾींदा आहिनि। भले ईमानदार ऑफिसर, आङुरनि ते ॻणण जेतिरा ईमानदार ऑफिसर हो। ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾो, इहो तव्हांजो हिकु ख्वाब आहे त तव्हां हिन मुल्क जी तकदीर बदलाए सघो था। तव्हांखे शायदि ख़बर नाहे त असांजे मुल्क जो बुनियाद कूड़ ते ॿधियल आहे। हेठां खां वठी मथे ऑफिसरनि ताईं बेईमान ई बेईमान वेठा आहिनि। अरे ओ सूबेदार, हिते तुंहिंजी बदली कंहिं कराई आहे। हिते त उन ऑफिसर जी बदली कराई वेंदी आहे जेको वॾेरनि ऐं जागीरदारनि जी दर जी चोट चुमंदो आहे, या उन्हनि वॾेरनि जा पेर चुमींदा आहिनि। पेर तो जहिड़ा ऑफिसर त लाइन हाज़िर हूंदा आहिनि, हिते त बदली न आहिनि थींदा। जंहिं बि थाणे ते बदली थिए इंस्पेक्टर हूंदो आहे, सिपाही नाहे थींदो। रही ॻाल्हि चौठ चुमण जी, त उहे ना अहल ऐं सिफारशी भर्ती थियल ऑफिसर हूंदा। मूंखे पंहिंजी अहलियत ऐं क़ाबिलियत ते फ़ख्रु आहे। इहो ईमानदारी वारो भूत पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ, छो त अॼुकल्ह ईमानदार ऑफिसर जो न पर बेईमान ऑफिसरनि जो दौर आहे। तोखे ख़बर नाहे त हीअ असांजी हुकूमत बदमाश माफिया हलाईंदी आहे। इहा तव्हांजी भुल आहे। हुकूमत में बि शरीफ़ माण्हू आहिनि। असांजे डिपार्टमेंट में अणगणिया ईमानदार ऑफिसर आहिनि। अरे इंस्पेक्टर, हिते शुरूआत खां वठी हिन मुल्क ते कब्ज़ा माफिया जी हुकूमत आहे। तोखे ख़बर आहे त हिन मुल्क जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जनाह खे कब्ज़ा माफिया ई क़त्ल करायो हो। मूंखे सभु ख़बर आहे।
तव्हां जहिड़ा ज़ालिम ज़ुल्म कंदा रहनि ऐं मूं जहिड़ा ईमानदार ऑफिसर या हुक्मरान पंहिंजे फर्ज़ ते सिर कुर्बान कंदा रहंदा। सूबेदार मरंदो मरी वेंदे पर कोन मञींदे त अॼु ईमानदार ताक़तवर बि आहे ऐं हुनजो क़दुरु बि आहे। तव्हां ईमानदारी खां सवाइ कहिड़ो राग ॻायो आहे हिते? रुगो ईमानदारी जो राग ॻायो आहे तव्हां। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको बि कातिल आहे उहो कॾहिं बि नाहे पकड़ियो। जेकॾहिं ईअं हुजे हा त नज़ीर जो कातिल पकड़जे हा, शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सोमरे जो कातिल पकड़जे हा, शहीद अरडे बशीर खान कुरैशी जो कातिल पकड़जे हा, असांजे सिंध जे पुट मुर्तज़ा जो कातिल पकड़जे हा। पर तव्हां रुगो ईमानदारी जो राग ॻायो आहे, ॿियो कुझु बि न कयो आहे, कुझु बि न। तव्हांखे शायदि ख़बर नाहे त उन्हनि जा कातिल पकड़जी चुका आहिनि। अरे बेवकूफ़ सूबेदार, तोखे त इहा ख़बर बि न आहे त इहे पत्थर जा बुत पकड़े पेश कया विया आहिनि। इहे त रोबोट आहिनि, रोबोट, ऐं सिर्फ़ रिमोट कंट्रोल ते हलण वारा। असली कातिल त उहे आहिनि जंहिंजे हथ में रिमोट कंट्रोल हो, जंहिं बटण हणी ये रिपोर्ट इस्तेमाल कया। हाणे ॻाल्हि सम्झ में आई न सूबेदार त तोखे ईमानदारी में छा मिलियो? ॾिसी वरितई न अखियुनि सां ईमानदारीअ जो अंजाम। हाँ, तव्हां मुंहिंजे अंजाम जो न पर पंहिंजे अंजाम जो फिक्र करियो। बेवकूफ़ त तूं आहीं इंस्पेक्टर। हाणे तूं मुंहिंजे सिर्फ़ आंगुर जे इशारे ते आहीं, आंगुर जे इशारे ते तूं मरी वेंदे। वॾा वॾा ऑफिसर जनाज़ो पढ़ण ईंदा ऐं वॾा वॾा ऐलान बि थींदा, पर थींदो कुझु बि कोन, कुझु बि कोन। हलो जेड़ो यार सोनो आई कंधार सोनो एड़ी दिले भी हुजे आज यार लखन में तोरे वठा तोड़े दुश्मन थियन हजार लखन में तोरे